जो डमर, अल्लाह जो कहर, अल्लाह जो गज़ब टिन माण्हुनि जे मथां बस कड़कण वारो आहे। हींअर थो कड़के या सुबुह या शाम थो कड़के, टे माण्हू हर वक्त खुदा जे डमर जे हेठां हूंदा आहिनि। टे माण्हू, हिकिड़ो उहो माण्हू जेको पंहिंजी पाड़े सिरण औरत सां ज़िना करे, ॿियो उहो माण्हू जेको वाइज़ ॿुधे, तकरीर ॿुधे, नसीहत ॿुधे, पर हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए मां कढी छॾे, उन ते अमल न करे। ऐं टियों उहो माण्हू जेको पीरी अची वियसि, वारड़ा अछा थी विया, पर अञा बि बेहयाई में, अञा बि गुनाहनि ते दिलेर आहे। पीरी अची वई पर अञा गुनाहनि खां नथो बचे। ये टे शख्स हर वक्त अल्लाह ताला जे गिरफ्त जे हेठों हूंदा आहिनि। अल्लाह साईं शल ढक ढके मुसलमान पंहिंजे घरनि जो सतुर ऐं पर्दो मज़बूत कयो, लोढ़ा मन पंहिंजे घर जा उहे मज़बूत कयो, घरवारी सतुर सां पर्दे सां, बिरादरी जी मिटी माइटी शादी शुगुल थिए थो, बेशक उन्हनि सां उथो वेहो, सिल रहमी बेशक कयो, पर तव्हां जा बच्चा वेंदा त परहेज़ सां, सतुर सां वेंदा।